हजरत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे मक्के पाक खां हिजरत करे मदीने पाक रवाना था। वाट ते हजरत उम्मे माबद रजी अल्लाह ताला अन्हा जो घर आयो। साईं करीम ने सुबह ते कया ऐं माई साहबा जो घर वारो किन रिवायतन में पुट आयो आ। ओ धन बकरिन जो वठी अयूं वठी मुझा प्यारा चारण जे वास्ते बाहर जबल में हलियो। मदीने जा साईं जॾहिं उते आया पान फरमायूं माई साहबा असां खे उञ लगी आ खीर प्यार मुसाफिर आयूं खीर जो वटो प्यार। अर्ज कई सोना खीर प्यारण जेड़ो जवाना वाजो तुझो चेहरो आ वाजो तुझो ॻाल्हाइणा वाजो तुझो उथण विहणा वाजो तुझो कद मुबारक आ वाह वाह तुझो लिबास आ। ओ महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोलन हिक पासे हुनन सभिन जो बोलन हिक पासे मुझे मदनीअ जो बोलन हिक पासे। याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी यूसुफ जो घुंड खोलन हिक पासे मुझे मदनीअ जो मुर्कन हिक पासे। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब जे चेहरे मुबारक ते नजर पई। साईं खीर प्यारण जेड़ा जवान आयो धन मुझो मुड़स काए वियो आ बकरियूं चरण हलियूं वयूं। आमिना जे लाल मदीने जे ताजदार फरमायो माई साहबा वो सामू जेका बकरी वेठी आ इन्हीं जो खीर पिया कुर्बान वञा बीमार आ चरण जड़ी काने निकरण जड़ी काने सजो धन हलियो वियो आ ये न वई आ चरण जड़ी नाहे। मुझे महबूब फरमायो माई शायद असां के तो कोन सुञातो आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मां अल्लाह जो महबूब आया कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुन मुबीन या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सुभान अल्लाह। माई जेकरी इजाजत ॾे इन बीमार बकरी जो खीर मां तो कढी देखी। सुभान अल्लाह। माई बकरी जो उथारियो अल्लाह जा महबूब करीम वेझा आया। तारीख लिखे थी तो बकरी साईं जे कदमन में किरी पई बकरी साईं करीमन जे कदमन में किरी पई। अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जै वक्त में महबूब अगते हलिया बकरी उठी बीमार बकरी साईं जे कदमन में किरी पई चुमियूं थी दे। माई हैरान थी वई साईं करीम ने फरमायो कटोरो खणी अचो। कटोरो खणी आया हिकड़ो कटोरो भरजी वियो ॿियो भरजी वियो ॿियो थां भरजी वियो टियों भरजी वियो सभई घर जा थां भरजी विया। हजरत उम्मे बाबद अर्ज कयो कुर्बान वञा सभई थां भरजी विया। मुझे हबीब फरमायो माई साहबा तो वट थां कोन रहा जे थां हुजन हा मां पास आबादियूं हुजन हा थां खुटी वेंदा। हिन बीमार बकरी खे अल्लाह जे महबूब जा हथ लगान खीर कदे कोन खुटंदो। हाणे मदीने जा साईं रवाना थी विया पर जॾहिं हिन माई जो मुड़स आयो बकरियूं आयूं शाम जो थाम खणी आ बकरियूं ॾूं जे अॼु ज़रूरत खीर जी कान्हे। थाम सब फुल
भरिया पिया आहिनि सो वरी कीअं बकरियूं त मूं वटि हुयूं हो अहिड़ो जवान आयो जो हिन बीमार बकरी मञा सॼे घर जा थाम भरे वियो हाणे घर वारे पुछो त भला केर जवान हो असांखे थोरी निशानियूं त ॿुधा चेहरो कहिड़ो हो जुल्फ कीअं हा भाई साहबा फरमायो ओ मुंहिंजा घर वारा ॾाढा वसीम हा वसीम जी माना जंहिंजे ॾिसण सां ढोई न थिए सुभान अल्लाह घर वारे चयो अञा अॻिते हल चई ॾाढा जसीम बि हा सुभान अल्लाह जसीम बि हा जसीम उनखे चइबो आहे जंहिं जहिड़ो को हसीन हुजे सुभान अल्लाह चई अॻिते चई जमील बि हा जमील चइबो आहे अरबी में उनखे जंहिंजो खानदान भलो हुजे सुभान अल्लाह जंहिंजो नसब हसब सभु सुभान अल्लाह बेमिसाल हुजे सोणो खानदान वारो जवान हुजे त मुंहिंजे महबूब अलैहि सलातो सलाम फरमायो त ऐ दुनिया वारो मुंहिंजे नसब में ॾाॾाणे नानाणे सभु पाक आहिनि सभु पाक पुश्तून पाक रहमन असांजे सिलसिले में को मुशरिक गुज़रियो को पलीत गुज़रियो ई नाहे